नज़ीम, वॾे वज़ीर पारां नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना जो इलाज सरकारी ख़र्च ते करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे तर्जुमान जो चवणु आहे त शबीरा चन्ना हिकु बहितरीन अदाकारा आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त शबीरा चन्ना जे इलाज जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत अदा कंदी। वॾे वज़ीर अदाकारा जे इलाज लाइ हर बहितर सहूलियत जी फराहमी जे हवाले सां सिहत खाते खे हुकुम जारी करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर पारां नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना जो इलाज सरकारी ख़र्च ते करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे तर्जुमान जो चवणु आहे त शबीरा चन्ना हिकु बहितरीन अदाकारा आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त शबीरा चन्ना जे इलाज जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत अदा कंदी। वॾे वज़ीर अदाकारा जे इलाज लाइ हर बहितर सहूलियत जी फराहमी जे हवाले सां सिहत खाते खे हुकुम जारी करे छॾियो आहे। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर पारां नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना जो इलाज सरकारी ख़र्च ते करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे तर्जुमान जो चवणु आहे त शबीरा चन्ना हिकु बहितरीन अदाकारा आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त शबीरा चन्ना जे इलाज जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत अदा कंदी। वॾे वज़ीर अदाकारा जे इलाज लाइ हर बहितर सहूलियत जी फराहमी जे हवाले सां सिहत खाते खे हुकुम जारी करे छॾियो आहे।